अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तानिस रहियो हक़सत न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं था। ख़बर शामिल कयूं था नौशार फ़िरोज़ खान, जिते डिप्टी कमिश्नर नौशार फ़िरोज़ कैप्टन रिटायर बिलाल शाहिद राव जो सिंधु दरिया 0 पॉइंट ऐं ॻोठ फ़तह अली जतोई वटां मुआइनो बजाए बंद ऐं पाणी जी सूरत हाल बाबति इरीगेशन अमलदारनि खां ब्रीफिंग वठंदे डीसी नौशार फ़िरोज़ कैप्टन रिटायर बिलाल शाहिद राव कंडियारो भरिसां ॻोठ फ़तह अली जतोई में 0 पॉइंट ॻोठ जान खान जतोई वटि सिंधु दरिया बचाए बंदनि जो दौरो कयो। उन मौक़े ते हिन इरीगेशन खाते जे अमलदारनि खां पाणी जी वधंदड़ सूरत हाल बाबति मालूमात वरिती। उन मौक़े ते इरीगेशन अमलदारनि डीसी नौशार फ़िरोज़ खे ॿुधायो त सूरत हाल कंट्रोल हेठि आहे, जॾहिं त बंद जी पिचिंग वग़ैरह ते कमु पिणु हलंदड़ आहे। ताज़ो बरसातुनि सबबि दरिया में पाणी जी वाध थी हुई, जेका पिणु लाद करे रही आहे। अमलदारनि पाणी जी रोज़ाना वाध ऐं लाथ वारी सूरत हाल बाबति आगाही ॾींदे उन मौक़े ते डीसी नौशार फ़िरोज़ अमलदारनि खे हुकुम कयो त बंदनि जी निगरानी तेज़ कई वञे, जॾहिं त बरसातुनि सबबि बंदि कयल रवेणियूं ऐं कट फौरी बंदि कराया वञनि। डीसी नौशार फ़िरोज़ बंदि ते मशीनरी न हुजण जो पिणु नोटिस वठंदे हुकुम कयो त कंहिं बि इम्कानी सूरत हाल खे मोड़ ॾियण लाइ समूरा इंतज़ामिया बर वक़्तु कया वञनि। उन चयो त बंदि जी निगरानीअ लाइ अमले जो गश्त वधायो वञे, जॾहिं त पाणी जी रोज़ाना वाध ऐं लाथ खां आगाह कयो वञे। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर कंडियारो नईम अहमद सतो अज़ीज़ अंसारी पिणु साणस गॾु हुआ। रिपोर्ट करियो आहे नौशार फ़िरोज़ खां ब्यूरो चीफ मंसूर मलिक, हक़सत न्यूज़ नौशार फ़िरोज़। नाज़रीन, वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ विज़िट कयो असांजो चैनल यूट्यूब ते, उनखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन कयो ऐं फेसबुक ते असांजो पेज हक़सत न्यूज़ लाइक कयो ऐं पंहिंजी राय ॾियो। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ हक़सत न्यूज़ असां पहुचाईंदासीं अवां जी पुकार आला आवाननि ताईं। फ़क़ति असांजो साथ ॾियो।